जो सिंध के सलाम। ईमान सोलंकी जी आवाज़ सां सिंध सुराण चैरिटेबल ऑर्गेनाइजेशन में यूनाइटेड एक्टिव CBOs नेटवर्क में शामिल तंजीमुनि जी इस्लाही ऐं तरबियती वहक थी गुज़री, जंहिंमें सोशल वेलफेयर खाते जे असिस्टेंट डायरेक्टर शफ़क़त सोलंकी चयो हिन नेटवर्क जोड़ण जो मक़सदु तालुक़े हैदराबाद बहराइच जी तंजीमुनि खे पाण में मुनज़्ज़िम, मुतहद ऐं मुतहरिक करणु आहे। हिन वधीक चयो त जेसिताईं तंजीमुनि जो अंदरूनी स्ट्रक्चर बहितर न थींदो, रिकॉर्ड मुकमल न थींदो, तेसिताईं तंजीमुनि जो अॻिते निकिरणु मुश्किल आहे। उन मौक़े ते नेटवर्क जे चेयरमैन अब्दुल शकूर मलाक, कोऑर्डिनेटर मुमताज़ अली कोरी, जनरल सेक्रेटरी रहमतुल्लाह सोलंकी, सीनियर क्लार्क सदाम हुसैन, सिंध सुराण जी अॻवान शमीम सोलंकी, मोहम्मद रहीम सोलंकी, अब्दुल हमीद सोलंकी, अलाह ॾिनो ऐं मोहम्मद सलेमान सोलंकी पारां कयल समाजी ख़िदमतुनि जी तारीफ़ कई। आख़िर में मरकज़ी अॻवान पारां पूरे तालुक़े हैदराबाद बहराड़ी में पहिरें मरहले में समाजी तंज़ीमुनि जी इस्लाही ऐं तरबियती वहक कराइण, ॿिए मरहले में सिविल सोसाइटी जी समूरियुनि धुरियुनि सां सियासी, समाजी ऐं हुकूमती इदारनि सां मुलाक़ातूं करण, खेनि मसइलनि खां आगाह करण। टीं मरहले में सोशल वेलफेयर डिपार्टमेंट जे बैनर हेठि यूनाइटेड एक्टिव CBOs नेटवर्क हैदराबाद बहराड़ी जे सहकार सां समाजी ख़िदमतूं अंजाम थींदड़ साथियुनि खे मञता अवार्ड ॾिनो वञे, उन बाबति आगाही ॾिनी वञे।